नाज़रीन हींअर असां रिपोर्ट शेयर कई आहे गुलाम अब्बास कुंभार। रिपोर्ट मूजिब छोर वेझो ॻोठ उनड़ाबाद में ॼाम दिलावर उनड़ क्रिकेट ग्राउंड ते गुज़िरियल 1 महीने खां हलंदड़ टेप बॉल कास्ट वाइज़ क्रिकेट टूर्नामेंट जंहिंमें 32 ज़िले उमरकोट जी बहितरीन टीमुनि हिस्सो वरितो, जंहिंमें फाइनल प्ले 11 क्रिकेट क्लब उमरकोट ऐं कुंभार क्रिकेट क्लब उमरकोट विच में थियो। प्ले क्रिकेट क्लब उमरकोट पहिरीं बैटिंग कंदे मुक़रर 10 ओवरनि में 89 रन्सुनि ते ऑल आउट थी वई, जंहिंमें अरबाब पली 35 रन्सूं ठाहियूं। कुंभार 11 तरफ़ां एम आरिफ कुंभार 4 विकेटूं वरितियूं। जवाब में कुंभार क्रिकेट क्लब उमरकोट 6 ओवरनि जे चोथे बॉल ते 2 विकेटुनि जे नुक़सान ते घुर्बल टारगेट पूरो कयो। अहिड़ीअ तरह कुंभार क्रिकेट क्लब उमरकोट 8 विकेटुनि खां फाइनल खटे चैंपियन बणिजी वियो। कुंभार क्रिकेट क्लब तरफ़ां गुलाम अब्बास उर्फ काली खान कुंभार 47 ऐं सेमीफाइनल जो हीरो खुदाबख्श कुंभार 35 रन्सुनि ते शानदार इनिंग खेॾी पंहिंजी टीम खे फाइनल खटाइण में अहम किरदारु अदा कयो। पूरे टूर्नामेंट में 102 रन्सूं 66 रन्सूं 55 ऐं 47 रन्सुनि जी शानदार इनिंग खेॾियूं गुलाम अब्बास उर्फ काली खान कुंभार। आख़िर में मेहमान ख़ास उस्ताद संजर सूमरो, ॼाम दिलावर उन्नड़, अयाज़ उन्नड़, डॉक्टर दिलीप कुमार, मोहम्मद खान उन्नड़, जावेद सूमरो, लालचंद हिंगरो, मुख्तियार सूमरो, इनायत उन्नड़, मोहम्मद यूसुफ उन्नड़, मजीद राजड़, जावेद यावाज, सज्जाद सूमरो ऐं ॿियनि विनर टीमुनि जी कप्तान काली खान कुंभार खे विनर ट्रॉफी ऐं 20,000 रुपया कैश प्राइज़, रनर टीम जे कप्तान मोहम्मद उमर पली खे रनर ट्रॉफी ऐं 3,000 कैश प्राइज़, मैन ऑफ द मैच एम आरिफ कुंभार मैन ऑफ द सीरीज़, काली खान कुंभार बेस्ट विकेट कीपर, सरमद पली बेस्ट बॉलर, डॉक्टर DK बेस्ट फील्डर, अमृत उर्फ अभी कुमार बजीर बेस्ट कमेंटर, मांधल आरीसर बेस्ट अंपायर, गमशाद उन्नड़ ऐं मोहम्मद खान उन्नड़ बेस्ट लाइव कवरेज। जावेद यावा खे ट्रॉफियूं ऐं शील्डूं पिणु ॾिनियूं वयूं।